सिंधु दरिया जे खाॿे पासे खां सखर बैराज जे बिल्कुल बराबर में क़ाइम एशिया जी सभ खां वॾी आगा कादिरदाद चुआरा मार्केट जदीद दौर में भी सहूलतुनि खां वांझियल आहे। 1986 में सखर शहर जी आबादी वधण खां पोइ आगा कादिरदाद पारां प्लाट ख़रीद करे चुहारा मंडी ठाही वई, जिते ख़ैरपुर सखर समेत सिंध जे ॿिनि इलाइक़नि मां चुहारो अचे थो। ऐं हिन मंडीअ मां न रुगो मुल्क पर ॿाहिरीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि भारत, चीन, बांग्लादेश, अफगानिस्तान, दुबई ऐं हाणे अमेरिका ताईं बि हितां जो चुहारो पहुचे थो। एशिया समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हिन चुहारे जो क़दुरु, क़ीमत ऐं अहमियत आहे, पर जितां ही चुहारो तयारु थिए थो, दुनिया में पहुचे थो, उहो हंधि यानी चुहारा मंडी इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि जी अखियुनि खां ओझल आहे। हिन मंडीअ में 270 जे लॻभॻि दुकान ऐं वॾा वॾा गोदाम त क़ाइम आहिनि, पर तवजो न हुजण करे हितां जा दुकान ऐं गोदाम ज़बू हाली जो शिकार बणिजी विया आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिते कारोबार कंदड़ केतिरा ई वापारी दुकान छॾे हलिया विया, पर वापारियुनि जी अक्सरियत अॼु बि हिते मौजूदु आहे। ॿुधाए पियो वञे त हितां जो चुहारो वाघा बॉर्डर ज़रिए जंहिं वक़्तु हिंदुस्तान वेंदो हो त हिन मंडी जे कारोबार में तेज़ी हूंदी हुई। हिन वक़्तु बॉर्डर बंदि हुजण करे साॻियो ई चुहारो दुबई मोकिलियो वञे थो, जितां दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वेंदो आहे। चुहारा मंडी जी अंदरूनी हालतुनि ते नज़र विझबी ऐं वापारियुनि जा सूर ॿुधबात हक़ीक़तूं हुकुमराननि ऐं अवाम जे आॾो अची वेंदियूं। दुकाननि जी हालत उजड़ियल ऐं ज़बू हुजण करे वापारियुनि ऐं संदन स्टाफ तोड़े मज़दूरी लाइ ईंदड़ पौधतनि में हिकु ख़ौफ़ तारी रहे थो, पर पेट में बुख जी बाहि खे उझाइण करे खेनि इहो बि ख़ौफ़ नथो थिए त किथे संदन जानी या माली नुक़सान न थी पवे। हू पंहिंजे बचड़नि सां गॾिजी बेख़ौफ़ ख़तर पंहिंजे मज़दूरीअ में रुधल रहनि था। चुहारा मंडी जे ठहण बाद 1991 में मार्केट कमेटी पारां उहे हाल जुड़ाया विया हुआ जिते चुहारे जी ॿोली यानी वाघ ॾिनो वेंदो आहे, पर इंतज़ामी जी लापरवाही सबबु उन्हनि जी छितुनि जा चापुड़ करणु मामूल बणियल आहे। मंडी तरफ़ ईंदड़ वेंदड़ रोड 4 फुट मथे ऐं मंडी जा दुकान हेठि आहिनि, जंहिं करे बरसातुनि सबबु इलाइक़े जे नेकाल जो समूरो पाणी मंडीअ में दाख़िल थी वञे थो ऐं उते पयल करोड़ रुपयनि जो माल ख़राब थी वञे थो। गवर्नमेंट जे तरफ़ ॾांहुं असांखे हिकिड़ो रुपए जी बि इन्वेस्टमेंट गवर्नमेंट हिते नथी करे। हर इंतज़ाम जेको बि आहे, ड्रेनेज हुजे, ॿी शइ हुजे, माना हर शइ असां पंहिंजी तरफ़ कयूं। हाणे मंडी सफ़ा हेठि थी विया, इहो रोड हुआ सफ़ा मथे चढ़ी, हाणे वरी पटिजी वियो आहे, वरी मथे कंदा त दुकानदार अञा हेठि थींदा। माना हिते को सिस्टम न आहे, हिते माना अंधेर लॻी चरबर राजा। असां त रिक्वेस्ट इहा कंदासीं त मंडी में हिकु वॾे पैकेज जी ज़रूरत आहे। जेतिरो तव्हां असांखे फैसिलिटी ॾींदव त असांजे एक्सपोर्ट जे हिसाब सां बि असांखे फैसिलिटी ॾियनि। हिते बि असांजा तरक़ियाती कम कराइनि त जेतिरो जी मंडीअ में असांजो चहल पहल जेके आहे उहा बहितर थिए। अॻे त ईंदो वाघा बॉर्डर ट्रप ईंदो, उहो बंदि थी वियो आहे। हाणे असांजो माल थो वञे दुबई, बांग्लादेश, ॿियनि सूबनि में बि वञे थो, मुल्कनि में अमेरिका बि वञे थो, ईअं त ॿियनि में बि वेंदो आहे, पर तमामु घटि पैमाने ते। हाणे माना असांजो जेको वापार जो माना मर्कज़ आहे उहो दुबई आहे। यूनियन जे जनरल सेक्रेटरी खेमचंद सिंध वाइस सां वीचार मंडी ते ॿुधायो त वॾी मंडी आहे, एशिया में नंबर 1 मंडी आहे। अर्धो इहा त असांखे मेन वॾे में वॾी तकलीफ़ ड्रेनेज जी आहे। हीअ असांजी हेॾी सीज़न आहे, रोड बंदि था थी वञनि, इंतज़ाम कोई तव्हां नथी करे। अॼु ताईं हिकिड़ो स्वीपर बि न मिलियल आहे। हीअ जेका सफ़ाई वग़ैरह थींदी आहे असां पाण कराईंदा आहियूं। असांजी 2022 में एतिरी बारिश पई, असांजो तक़रीबन 1 अरब रुपए जो नुक़सानु थियो। ईअं न आहे हुन में सिर्फ़ु असांजो थियो, असां वटि ज़मीनदारी माल इलाही रखियल हो। 50% उन्हनि जो नुक़सानु थियो, 50% असांजो। वॾे में वॾो इहो कमु आहे, असां वटि नेकाल आहे ई कोन पाणीअ जो। जेको नेकाल ॾिनो उन जे मथां बि कब्ज़ा थी विया आहिनि। मंडी 4.5 फुट रोड खां हेठि आहे। वॾो मसइलो त इहो आहे असांजो नेकर निकिरी कोन थो सघे। अगरि हाणे एतिरियूं ताईं बिल्डिंगूं त कोई न ठाहींदो। चुहारा मंडी में 25 सालनि खां कमु कंदड़ बि पंहिंजा सूर हिन रीति सलनि था। मंडी साईं इहा 86 में आई आहे। आगा कादिरदाद ख़ान उन वठी मंडीअ खे हेॾे शिफ्ट कयो। पहिरियों शहीदगंज में हुई, पोइ आस्ते आस्ते दुकान ठही आहे। हाणे 270 दुकान आहे। ॿुधो, एशिया में पहिरियों नंबर मंडी आहे। इन इहा टैक्सिस जेकी भरे थी उहा बि सभु गवर्नमेंट खे, इनखे सभिनी खे पंहिंजी पाण ख़बर हूंदी। असां इन सॼी मंडीअ जो ॾिसंदा आया आहियूं। मार्केट कमेटीअ वारनि हे छपरा असांखे ठाराए ॾिना। छपरनि जी हिन वक़्तु हालत ॾिसंदव त तमामु ज़बून आहे, छो जो इन्हनि जे हेठों ॿार बच्चा नंढा वॾा वेठा आहिनि। सुभाणे को बि छपरो किरे थो। असां DC साहिब खे बि इन जी दरख़्वास्त ॾिनीसीं त साईं असांखे जा ठाराए ॾियो, जा ठाराए ॾियो, त हे ईअं त सुभाणे को हादसो पेश अचे। बसि साईं जन खे रिक्वेस्ट आहे, वरी बि तव्हां मार्केट कमेटी वारनि खे चओ, जे बरसाति पए थी, रोड मथे आहे, त हीअ असांजी मंडी जेकी आहे असां मंछर ढंढ जे ॾेख ॾींदी आहे।
ईअं सम्झो त ॿेड़ी हलायो त ॿेड़ीअ ते बि माण्हू घुमी सघंदो। काई बि तब्दीली न ॾिठी आहे। हाणे पुलिस चौकी बि असां 15 लाख रुपया भरे ठाराईसीं। ॿुधो, पुलिस खे उहा पुलिस ॾिनोसीं, पर उन्हनि जो बि को रिज़ल्ट ज़ीरो आहे। ॿुधो, हे जेको आहे रोड वञे थो रोडीअ ॾे, इन सां आए ॾींहुं फुर, जेको माण्हू वञे थो त ॿिए ॾींहुं फुरियो पियो आहे। मोटरसाइकिल पैसा, हिकु बैराज बंदि आहे। असांखे सखर वञण जी एॾी तकलीफ़ आहे, छो जो त मंडीअ वारनि जो कारोबार बैंकुनि सां आहे। जे हेॾो फिरनि था त खीसा ख़ाली खणी था अचनि, जे हेॾो अचणु नथा ॾियनि। बसि हाणे साईं जन खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे बैराज बि खोलाई वञे। आगा कादिर दाद चुहारा मंडी जा वापारी सालियानो लखियों रुपया टैक्स अदा कनि था, पर हुकूमती सुस्ती ऐं वास्तेदार इदारनि जी बेध्यानी सबब ही मंडी तरक़ीअ बजाए ज़वाल तरफ़ वधी रही आहे, जंहिंखे बचाइण लाइ हुकूमत खे संजीदा ऐं वक़्ताइता क़दम खणणु घुर्जनि। जेकॾहिं ईअं न थियो त शायदि ईंदड़ वक़्तनि में हज़ारे ख़ानदान जे रोज़गार जो ज़रियो बणियल ही मंडी बि आहिस्ते आहिस्ते ख़तम थी सघे थी। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गफूर शेख, सिंध वाइस, सकर।